वलूअ खे खणी असां हितां था पढ़ायूं। सिकूअ लाइ असां ॿिए हंधि रिश्तो ॾिसंदासीं। ठीक है दारूंडा, असांखे रिश्तो क़बूल है। ठीक है दा, पोइ तव्हां बि वञी तयारी कयो, असां बि हथ पेर हणंदासीं। ए हथ पेर हया प्यान वधीक ढर न कयो न त इहो जाबिर ख़ान कदो शैतानगिरी विच में फिटाईंदो। ओ छा फ़ैसिलो आहे तव्हांजो? अरे ॻाल्हि हाणे इहा आहे दीनड़ त सुभाणे शाम जो भली असांजे न्याणीअ जे मथां वलूअ जी पोती विझी वञी। ठीकु, उन साॻी राति ते वरी मां पंहिंजे पुट गुलशेर जो तव्हांखे न्याणीअ सां निकाह ज़ुराईंदुसि। हाणे इहा ॻाल्हि थी पकी। हाणे जेकॾहिं इन ॻाल्हि सां को फिरियो या हेॾे होॾे थियो त उहो माण्हू थुक चटी। हाणे इन ॻाल्हि ते तूं साबित कदम रहंदे या न? हा दा, मां साबित कदम रहंदुसि। मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे, मां न फिरंदुसि। अच मलुका, वणे तारा गोल तारा। बाबा साईं, तुझू सभु ॻाल्हियूं मुंहिंजे सम्झ में ईंदियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। भला रिश्तो वलूअ जे लाइ हा कई, सिकूअ जे लाइ न, ईअं छो? अरे तूं ॾींहं क़यामत ताईं रूंडे जे वकड़नि खां वाक़ुफ़ थी कोन सघंदे पुट। रुॻो पियो कदे वणे तारा गोल तारा। मुआ जेकॾहिं का शैतानगिरी कई या रिश्ता बिगाड़ कई न त हिन घर में वेहण बि कोन ईंदी साईं। सॼो ॾींहुं शाम ते हिन खेर वारे गटर ते वेठा हूंदा, तूं अभी ते कट ते विहारे वेठी हूंदी। चकर करण हाणे हाल हवाल ॾेई सघो था, असां ॿुधण लाइ तयारु आहियूं। ॿुधायो त आख़िर मूंखे कहिड़ी सफ़ाई ॾियणी पवंदी जो अव्हांजो शक मूं मथां लहे। अहवाल तोखे अकेले में ॾींदुसि सावल। चकर करण मूंखे अकेलो ई सम्झो। ही मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो सौट, मुंहिंजा कन ऐं मुंहिंजी ज़बान आहे। जेको मां ॻाल्हाईंदुसि हे बि उहो ई ॻाल्हाईंदा, ऐं जेको मां ॿुधंदुसि हे बि उहो ई ॿुधंदा। जीअं अव्हांजो हर राज़ मुंहिंजे सीने में दफ़न आहे, सम्झो त हिननि जे सीने में बि उहा शइ दफ़न रहंदी। तव्हां चओ, छा था चवणु चाहियो? ठीकु आहे सावल खान, त पोइ मुंहिंजा हाल अहवाल इहे आहिनि त मां तव्हां सां मिटी करणु चाहियां थो। छा? हा सावल, जेकॾहिं बाबा साईं ज़िंदा हुजे हा त उहो अचे हा, पर तोखे त ख़बर आहे बाबा साईं हाणे हिन दुनिया में न आहे, त पोइ मां पंहिंजे घर जो वॾो आहियां। इन ई करे मां पाण हिते हली आयो आहियां तव्हां वटि, तव्हां खां तव्हांजी भेण जो रिश्तो वठण जे लाइ। कुझु सोचे सम्झी ॻाल्हाए चकर खान। हैदर चुप करे वे। मां जॾहिं वॾो वेठो आहियां ॻाल्हायां थो न, तोखे ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सोट, हीअ ॻाल्हि मुंहिंजी मंग जे बारे में आहे, त पोइ मां छो न ॻाल्हायां? तोखे चयमि न त चुप करे वे। हिन चयो मां त बसि कर। मूं साम्हूं तोखे ॻियाड़ी हणण जी हिमत कीअं थी थिए? हल ॿार हलो। तव्हां दादी जो वञी रिश्तो पको करे आया हो, पर सौट अची हिते निकितव। न रुगो पारस जो रिश्तो करे आया आहियूं, पर वलूअ लाइ बि संग वठी आया आहियूं। इहो रुंडो असां सां धोखो कंदो। रिश्तो त गॾी वेंदो, पर संग असांखे कॾहिं बि कोन ॾींदो। पुट, पहिरियां वलू जी शादी थींदी, पोइ गुलशेर खे रूंडो परणाईंदो। इहो रिश्ते तो मूंखे क़बूल न आहे। नको अदा सिकू, जेकर तोखे संग ॾिना त तूं क़बूल करीं, पर उन्हनि संग मूंखे ॾिनो त तूं क़बूल नथो करीं। ओ मुंहिंजा भाउ, मूंखे तोसां को बि साड़ न आहे, ख़ुदा गवाह आहे, पर रुंडो इहो असां सां चाल तो करई। पहिरीं त चाल इहा खे ॾेई जो मूंखे रिश्ते ॾियण खां इनकार कयो ऐं तोखे रिश्तो पियो थो ॾे। इहो इन जे करे जीअं असां ॿिन्ही भाइरनि जे विच में नफ़रतूं पैदा थियनि। ओ नफ़रत न कर न पुट, छो तो नफ़रत फैलाई? अमा मां नफ़रतूं कोन थो फैलायां, पर इन सौट जाबिर खे मोके ॾिनो। ॿुधा,
हू घर जो वॾो आहे, हिन घर जा फ़ैसिला असांखे ई करणा। हू जेकॾहिं असांजे फ़ैसिले जो एतिराम करे ऐं असांजे ख़ुशियुनि में ख़ुशि आहे त असांजो मिट आहे, न त हू पंहिंजे घर ख़ुशि, असां पंहिंजे घर ख़ुशि, केरु कंहिंखे कोन थो कराए। ठीक है बाबा, सौट जाबिर अचे न, उनखे मोहबत पाण ॾिजाई, भली मां त घर खां ॿाहिरि हूंदोसां। हाओ हाओ, असां ई ॾींदासीं, ॿियो केरु ॾींदो? चकर खान वॾी घुर करे वेठो आहीं, तमामु वॾी। सच पुछ त जेकॾहिं तव्हां मुंहिंजी जान घुरो हा न, त मां 1 मिंट लाइ बि न की बयां ऐं पंहिंजो सुर लाहे तव्हांजे तरीअ ते रखां। पहिरीं ॻाल्हि त मां हिते तव्हांजो सिर लाहिण न आयो। सावल खान, मूंखे सिर्फ़ु तव्हांजूं वफ़ादारियूं घुरिजनि। चकर खान, मुंहिंजूं वफ़ादारियूं त हर घड़ी तोसां गॾु आहिनि, पर जेकॾहिं हाणे तोखे एतबार नथो अचे त मां छा थो करे सघां? पोइ एतबार ॾियारियो न सावल खान, पेर पोइते छो था कयो? जॾहिं त मां दिलि मां समूरा बुग़्ज़ ऐं नफ़रतूं कढी तव्हांखे पाण सां मिलाइण जे लाइ हिते पहुतो आहियां, ऐं तव्हां वरी पोइते था हटो छो? चकर खान, मां तुंहिंजा त सौट जी नफ़रत खां। जेकॾहिं मूं ईअं कयो त असां में इख़्तिलाफ़ विछा वधी वेंदा, असां हिक ॿिए खां परे थी वेंदासीं, ऐं मां सॼी ज़िंदगी पंहिंजी चाची जे साम्हूं मुंहुं खणी ॻाल्हाइण जहिड़ो न रहंदुसि, न कोई हुन जे साम्हूं को मुंहिंजो कंधु कढी सघे। तूं त दोज़ख जी बाह मां उकरण जो बि हामी हुए, उन करे हलियो आयसि सावल खान, पर तूं त पुलसरात जे पुल ते बि अटकी टंगजी पियो आहे। जेकॾहिं मुंहिंजो रिश्तो तव्हांजे लाइ ॿार आहे ऐं तव्हां हिकु थियणु नथा चाहियो त पोइ ठीकु आहे, मुंहिंजो हिते विहणु फज़ूल आहे। हल सौट। बाबा, मूंखे हिकु ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में कोन आई। सिकूअ खे संग ॾियण बजाए तूं वलूअ जे लाइ हा छो कई? अरे छोरा, न को तूं वाड़े तारो ही, न को तूं गोल तारो ही, तूं पुछड़ तारो। मूंखे रुगो इहो ॿुधाए त सिकू वधीक कमीणो आहे या वलू? सिकू? हाँ, सिकू पहिरें नंबर ते आहे। तव्हां बिल्कुलु सही सुञातो, वाड़े तारा गोल तारा। इन करे अदीअ जो संग तूं वलूअ खे ॾिनो बाबा? अरे केरु कम वक़्तु आहे, कंहिंजी फिटी आहे जो हुननि खे संग मिलंदो। ओ मुंहिंजा बाबा, मूंखे इहो त ॿुधाए, तुंहिंजी हिन शैतानी खोपड़ीअ में अॼुकल्ह छा थो हले? अरे पहिरीं हू विझंदा पोती, ऐं हू आसानीअ सां सम्झी वेंदा त असीं बिल्कुलु राज़ी आहियूं। उन लाइ असां वलूअ खे हार बार पाराए नचंदे कुॾंदे हितां आराम सां रवानो कंदासूं। ऐं इहा ख़बर पवंदी न जॾहिं जाबिर खे हिन जे टूट भाउ क़ासिम खे, उहा ख़बर थी छा कंदा? वञी वलूअ खे लेटाईंदा, हिन छोरे खे मार कुट कंदा ऐं सट कोन ॾींदसि। पोइ तव्हां ॿई ॼणा मौक़े जो फ़ाइदो वठी इन वलूअ खे वड़े तारा गोल तारा करे छॾियो। पोइ सॼो इल्ज़ाम ईंदो कासू ऐं जाबिर जे मथां, ऐं छोरो सिकू खणंदो हथियार। सभु सम्झी वियासीं बाबा, सभु सम्झी वियासीं। बाबा, अॼु त मां तुंहिंजी हिन शैतानी खोपड़ीअ खे चुमण थो चाहियां। छा त तुंहिंजी हिन शैतानी खोपड़ीअ में बाबा दिमाग़ भरियल आहे। हिन त करी आहे शैतानी खोपड़ी। ॻाल्हि ॿुध, पहिरीं मुंहिंजा पेर चुम, पोइ गोॾा चुम, पुट पोइ 3 नंबर ते तूं खोपड़ीअ ते पहुचंदे। सम्झ में तुंहिंजूं ॻाल्हियूं असांखे न ईंदियूं, इन लाइ त तुंहिंजी शैतानी खोपड़ी अहिड़ी आहे। कहिड़ो तूं पातल आहे जो मां तुंहिंजा पेर चुमां? भाॻो थी पियो आहीं, न त मौला सॼाई हणाई हिकिड़ी बंदूक, ॿी जॻह बि भॼी खट ते विहारे छॾिया। पेर चुम। अञा ताईं पारस न आई, मुंहिंजे घर जो समूरो कमु रहियो पियो आहे। माई सभाई, पाण में हाणे घर जे कम जी आदत विझी छॾे। पारस हाणे कोन ईंदई तुंहिंजे घर।
कुछ ॾींहंनि में ई पारस जो निकाह कासिम सां कराए हमेशह लाइ हिते वठी थी अचां। इहे ख़्वाब ॾिसण हाणे छॾे ॾे। असां रिश्ता पका करे छॾिया आहिनि। हुनजो सॾु ॾियण तोखे हिते आई आहियां मां। अॼु शाम जो वलूअ जी पोती विझण वेंदासीं। उनजी दावत ॾियण लाइ तोखे हिते आई आहियां। वलूअ जी पोती? पर किथां? शाम तोखे सभु ख़बर पइजी वेंदी ऐं तूं ज़रूरु अचिजांइ। इहो सॾु किथे किथे हलायो अथई? सभ खां पहिरियां तोॾे ई सॾु ॾियण आई आहियां। हाणे सॼे ॻोठ में ॾियण वेंदसि सॾु। निभागी सभ खां पहिरीं मूंखे हिते साण आई आहे, पर किथे हिननि इहा ॾे वठि ते त माइटी न आई अथई। ईअं ई हूंदो। जे ईअं न हुजे हा त हिननि जे निभागनि छोरनि खे केरु संग ॾे हा। सुठे तरह काॾे निकितो थो वञी? वे असां सां गॾु चांहि पीदा। हा छा कयो अथव सोट खे? जो राति खां वठी कावड़ी हला? असां त कुझु कोन कयो अथव। अलाए छा ते फूकियो अथव हुते। जेकॾहिं राति कावड़ जी आयो आहे न त का न का ॻाल्हि ज़रूरु हूंदी। न दा, राति त जीअं आयो त सुम्ही पियो हुयो। चाची मथां ॻाल्हाईंदी रहियसि पर जवाब त कोई कोन पियो ॾिए। समझदार आहे, बेवकूफ़ी कोन कंदो। तव्हांजे विच में को त को मसलो थियो हूंदो। पहिरों सोटो हैदर खे राज़ी करे घर वठी था अचूं। मोता वेही को मसइले जो हल कढूं। तव्हां ॿिन्हिनि खे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न हो, पर तव्हांजा कम लही विया। हा हा जमी था थी कम लही विया। माई मलूका सॾु ॾेई वई आहे। पोती था विझनि वलूअ जी। लॻे थो भाॼाई जो ब्लड प्रेशर सफ़ा मथे आहे। डॉक्टर ॾे ॾेखारीसि। हा हा, माई मलूका तव्हांखे अधु सॾु ॾेई वई आहे ऐं तव्हांखे ग़लति सम्झाए वई आहे। सॼो सॾु तव्हांखे मां थी ॾियां ऐं मां थी सही सम्झायां। ग़लति सॾु ॾेई वई आहे? माई मलूका तव्हांखे ग़लति सॾु ॾेई वई आहे मिड़ई मुंझाइण लाइ। भाई मुंहिंजी माई त वई आहे होश मां निकिरी। हाणे तूं ॿुधा त असुल मसइलो आहे कीअं। पहिरीं तुंहिंजी माई होश वञायो, हाणे तव्हां सभु बेहोश थी पट ते किरी पवंदो। असुल सॾु इहो आहे त मुंहिंजे पुटु गुलशर जो निकाह थींदो अॼु राति पारस सां। माई आस्ते ॻाल्हि आहे। हिन निकाह खां पोइ वलू मुंहिंजी धीअ सां मंगणी कंदो। मिटीअ सां करे छॾी आहे, सॾु हलाए छॾियो आहे। तव्हांखे बि पंहिंजो कयो आहे। हाणे अचिजो। कासिम सोटरान असांखे वाह जो अखियुनि में सिरमोरी थो। बख़्श कंहिंखे बि कोन कंदुसि। अलाह ख़ैर कर। खणी जो महाराज चाकर खान खे वापसि बि मोटाया हा, पर असांखे अधु जो रिश्तो चाकर खान खे ॾियणो पवंदो। सठ त पोइ मुंहिंजो छा थींदो? एतिरा साल जो मूंखे इंतज़ार कराई। जज़्बाती नथी सोट, सभु लिखे जा लेख आहिनि। हर इंसान पंहिंजी मजबूरन सां मजबूर आहे। छो त इंसानी दिलि में हिकु हूंदी आहे ऐं रब जी मर्ज़ी का ॿी। मूंखे त कोई एतिराज़ कोन्हे को, पर चाची ऐं अदा जो बि त राज़ बि हुजे न। पर जेकॾहिं तव्हां चाहियो था सभु त असां वापसि हली पंहिंजे ॻोठ में रहूं त अधीअ जो संग चाकर खान खे ॾियणो हूंदो। उहो बि इन शर्त ते त जेकॾहिं अधी खे कोई एतिराज़ न हुजे। अदा जे मूंखे एतिराज़ बि हूंदो न, पर मां ज़हर जो वटो पी तव्हांजे फ़ैसिले खे लबेक चवंदसि। अदा पर सोट ऐं चाचीअ जी नफ़रत खे केरु ख़तमु कंदो? सोरठ धीअ, ॾुख ज़रूरु थींदो, पर अलाह कंदो असां में नफ़रत कोन पैदा थींदी। सही थी चईं चाची, पर मां बि तोसां हिकिड़ो वाइदो थो कयां त सौट जे परणाइण जो मां तोसां वाइदो थो कयां। यकीन कर, इहो बार बि मूं मथां आहे। मां ई लाहींदुसि। वॾो हा घर जो त ज़िम्मेवारी आहे मुंहिंजी। सोट मां ख़ुदि तव्हांजे मथां ॿार बणिजी वियो आहियां। मुंहिंजे ॿार लाइण जी तव्हांखे का बि ज़रूरत कान्हे। तव्हांजी जिथे बि दिलि चए सोरठ जी शादी करायो। जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हूंदो न त मां शादी ज़रूरु कंदुसि। अड़े तव्हांखे ख़बर आहे त पाण खे छा करिणो आहे? बाबा जाथे माण्हू मिटी कंदो आहे न, उते खॾो नाहे कोटरींदो। चुपे, खॾू न हिन खोटगियो। मर्दनि जे विच में कन्नु ॾे बिच ॾेढ़ियूं गुती। जो मुंहिंजी कमकार थी कर। हलो बाबा, अधी अमां जी या पुराणी आदत आहे। वञा थी वञा, छिता न थियो। ठीक
ॻाल्हि जो था रात राति विच में थी ॻाल्हाए तुम बुको थी ॾे विच में जॾहिं असीं ॻाल्हायूं पिता तो चओ कहिड़ो कमु बाबा तुंहिंजे चवण जो मक़सदु मुंहिंजे निकाह खां पोइ वलूअ खे वझ वठी घटो ॾींहुं मारे छॾिणो आहे ईअं न बाबा वल्लू जे मारण खां पोइ हुननि जो शक असांजे मथां न पवंदो ॻाल्हि ॿुध जरा जेॾी महिल न शाम पोती छोकिरी असांजे ते विझी वेंदा त पोइ असां हिन बांदर जो निकाह अरे बाबा सही हे तूं पीवा हे चो आहे न पुटु तुंहिंजो छियो आहे छियो ये बोलो बांदर जी बेइज्जती न करे अरे मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे जेॾी महिल तो शींहं पुट जो निकाह कराईंदासीं त पोइ जाबर वारा होश में न रहंदा वल्लू ऐं सिको खे ॾींदा मौत जूं धमकियूं ऐं पोइ इल्ज़ाम लॻंदो इन सिकूअ जे मथां पोइ तव्हां छा था सम्झो इहो जाबर सिको खे छॾींदो बाबा अधे गुलशेर जी शादी खां पोइ मुंहिंजे संग जो को बंदोबस्तु कर हे हे सुखड़ी अरे मां पढ़जीस वरी तूं तो अचे वारवा अरे बस अरे मां ॿिन्ही खे घोट कंदुसि पुट घबरायो छो था मां वेठो आहियां न हाय रे बाबा हाय हाय रे बाबा हाय हाय रे बाबा हाय सिक्कू ओ सिक्कू अरे सिक्कू काथे आई सोट सिक्कू घर कोने को जाबर खान वेहो बाबा वेहण खे छॾ चाचा तूं इहो मूंखे ॿुधा या वरी कहिड़ी खिचड़ी तव्हां पचाई आहे खिचड़ी कहिड़ी खिचड़ी शुरू कई आहे बाबा चाची सॼे ॻोठ में बुरकी पाए सॾ हलाईंदी थी वते लाज़मी तव्हां सां सलाह करे पोइ सॾ ॾिना हूंदई न हीउ असांजे घर जो मामलो आहे सोट के बनी ॿारे जो मसइलो न आहे जो तोखां सलाह वठूं हिन घर खे मां पंहिंजो घर सम्झंदो आहियां ऐं ॿी ॻाल्हि पारस मुंहिंजे भाउ कासम खे ॾिनल आहे अरे ॿुध तव्हां इहो कीअं सम्झो त पारस हितां ॿिए घर परणजी वेंदी ऐं जाबर चुप करे वेही रहंदो जे खून ख़राबो नथा चाहियो न त सॾ खे हिते ई रोके छॾियो न त राति जो वॾो गंद थींदो तूं बि हुनखे कोन संभाले सघंदे न वरी हे तोरा छोरा धमकी ॾेई विया आहे पुट गंद ज़रूरु कंदो गंद कंदो त बाबा गंद कंदासींसि बाक़ी सॾु हली वियो आहे ऐं शाम मुंहिंजो मंगणो आहे ऐं गुलशेर जो निकाह ज़रूरु थींदो जेकॾहिं सिकू जा कन भरे जाबर उनखे पाण सां गॾु मिलाए वियो त असां कुझु बि नथा करे सघूं बाबा हू मुंहिंजो भाउ आहे जेकॾहिं असांजो पासो छॾे ऐं सोट जो पासो वताईं त बंदूक पहिरीं मां ठोकींदोसांसि अदा जाबर तोखे वते थो घर घर ॻोल्हींदो ऐं तूं वञी तो तर मुंहुं कयूं छो सोट सां राति मिलंदुसि मां हिन महिल ज़रूरी कमु आहे होॾां थो वञा ज़रूरी कमु सभु पोइ पहिरीं अदा साली मिल चयमि त ज़रूरी कम सां वञा थो त ज़रूरी कम सां ई वञा थो अदा जे हुकुम खां वधीक इहो को ज़रूरी कमु न आहे ॿुध मां तुंहिंजे भाउ जाबिर जो नौकर आहियां हा मां चवां थो त मुंहिंजे गिरबान न वञी सिक्कू जो गिरबान आहे मां तोखे चयो न त हीउ गिरबान मां तॾहिं निकिरंदो जॾहिं तूं अदा जे साम्हूं हलंदे शराफ़त सां चवां थो शिकू ग़लति आहे न लफ़्ज़ दुआ कर रब खां
मुझे रिश्ते में तू मुझो सौट रही ना तो सिक्कू तूरा सौट ही निपुड़े चलिया न जेकर चलियो तो वने तो तू रिश्ते में मुझे सौट आई सौट कौन बचा जैसे को सोट तो के पूरी पक्का है तो ये घर महर जो आ जी सोट घर ते ही महर जो है पर लगे तो निगे तो अगवा कई पर बाबुल साईं महर जी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी आहे ऐं हुनखे अॻुवा केरु थो करे सघे इन मां साफ़ ज़ाहिर आहे त जीजी गुलनार खे मुसीबत में फ़तल आहे ऐं महर खे बि उनजे करे ई अगवा कयो वियो आहे जेकर ईअं आहे न सोट तो पोइ माई गुलनार को न को राज़ ज़रूर ॼाणे थी जे ॾींहं खां वठी अदा खे ज़हर ॾिनो आहे उन ॾींहं खां वठी मुंहिंजी जी गुलनार खे पंहिंजे साम्हूं ॾिठो ई न आहे इन मां साफ़ ज़ाहिर आहे त जीजी गुलनार खे अदा जे कातिलनि जी ख़बर आहे ऐं उहे ई उन्हनि जे पोयां आहिनि ऐं हू उन्हनि खां लिकंदी थी वधे बाबा साईं किथे हुननि माई गुलनार खे मारे त कोन छॾियो आहे जेकॾहिं जीजी गुलनार खे मारे छॾीनि हा त उनजे भाउ खे करे बि अगवा कोन कंदा महर जो अगवा ॿुधाए थो त जीजी गुलनार ज़िंदा आहे ही हिकु वॾी साज़िश आहे सोट हिनखे ज़ाहिर करणो ई पवंदो अदाज मां वञा थो चाकर खान करा अदीअ जो रिश्तो पको करे पोइ मोटोसि दादा जेकॾहिं अदीअ जो संग तो चाकर खान खे ॾिनो न त सोट असांखां हमेशह लाइ नाराज़ थी वेंदो समय सच पुॼी थो रहे सो वॾे जा अजीब लफ़्ज़नि खे चङी तरह यादि आहे जॾहिं मां अखियूं पूरींदो आहियां न त वॾो साईं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं पियो गुंजंदो आहे उन जा लफ़्ज़ मुंहिंजे कननि ते तारी हूंदा आहिनि वॾो साईं मुंहिंजे साम्हूं हथ ॿधी आज़ी न्याज़ी सां चवंदो सामर जी बाबा बाबा हथ ॿधी तो के हिकु अर्ज़ु तो कया बाबा साईं हथ जोड़े मूंखे शर्मिंदा न कयो ऐं बाबा साईं अर्ज़ु न हुकुम कयो तव्हांजे हिकु हुकुम ते हे सांवल जी जान ॾेई छॾींदो हुकुम कयो बाबा सांवल यार ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे ऐं मुंहिंजा पुट हिन माहौल खां तमामु परे रहिया आहे मुंहिंजे मरण खां पोइ जॾहिं हुननि हिते रहणु शुरू कयो त जापे रहियल रूंडे जो शैतान गिरियो हुननि जो जीअण जंजाल करे छॾींदो इन करे ई बाबा मां तोखे बार बार इहा ताक़ीद कयां थो त चाकर ऐं रावल जा आंगल पीउ पंहिंजी पूरा कंदो रहिजां मूंखां पोइ हू इहो महसूस ई न कनि त मुंहिंजे मरण खां पोइ हू लावारिस ऐं यतीम बणिजी विया आहिनि मूंखे उमेद आहे त मूंखां पोइ तूं मुंहिंजे औलाद जो छप छां थी रहंदे अदा सच पुछी न अजीब साईं जा उहे हथ मुंहिंजे साम्हूं मूंखे नज़र ईंदा मां वॾे साईं जी क़बर खे पुठी नथो ॾेई सघां
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।